टाउन कमेटी माना कहिड़े दौर में टाउन कमेटी जो उहो कुंडरी जे लाइ हिकिड़ो सोनहरी दौर साबित थियो हुजे तव्हांजी नज़र में? अच्छा, कुंडरी शहर के जॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट 1937 ईस्वी में सैनिटरी कमेटी जो खिताब ॾिनो, जिन खे अञा ताईं पाकिस्तान जो वजूद कोन हो, 10 साल अॻु जी ॻाल्हि आहे पाकिस्तान जे वजूद खां 37 में, उन वक़्तु सैनिटरी कमेटी कुंडरी ठही। उन खां पोइ 1944 ईस्वी में कुंडरी नोटिफाइड एरिया कमेटी ठहियो। 1944 खां वठी 1959 ईस्वी ताईं कुंडरी नोटिफाइड एरिया कमेटी हो। 1944 खां 1959 ताईं हिन जो चेयरमैन रहियो हाजी मोहम्मद इब्राहिम मोमिन। पोइ 1959 में जॾहिं जनरल अयूब ख़ान बल्दियाती निज़ाम लॉन्च कयो बुनियादी जमहूरियत जो, त पहिरियों बल्दियाती इलेक्शन थियो, उन में बि हाजी मोहम्मद इब्राहिम मोमिन साहब चेयरमैन थी आयो 1959 खां 1965 ईस्वी ताईं। यानी कि हाजी मोहम्मद इब्राहिम मोमिन 22 साल मुसलसल कुंडरी जो चेयरमैन रहियो आहे, जंहिंमें 19 साल जेको आहे 18 साल हाजी साहब जेको आहे उहो रहियो आहे नोटिफाइड एरिया कमेटी जो, ऐं 4 या 5 साल जेको आहे उहो टाउन कमेटी जो चेयरमैन रहियो आहे। इहो ई गोल्डन दौर हो। उन दौर जी तव्हांखे आउं सुठा इहा ॿुधायां त 1961 ईस्वी में जनरल अयूब ख़ान पाकिस्तान जो सदर हो, उन इहो ऐलान कयो त पाकिस्तान ऐं बांग्लादेश उन वक़्तु हिकु हुआ। टोटल पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे टाउन कमेटियुनि मंझां जेको टाउन कमेटी पहिरियों नंबर ईंदी, पंहिंजी तज़ीन व आराइश, पंहिंजी ख़ूबसूरती, साफ़ सुथराई, उन खे आउं एवॉर्ड ॾींदुसि। अल्हम्दुलिल्लाह कुंडरी शहर 1961 ईस्वी में हाजी इब्राहिम मोमिन जी महिनत सां पूरे पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे उन वक़्त जी टाउन कमेटियुनि में पहिरियों नंबर आयो। इहो वॾो एज़ाज़ आहे। ऐं इहा आंदा रिकॉर्ड ॻाल्हि आहे त जनरल अयूब ख़ान सदर पाकिस्तान हाजी इब्राहिम मोमिन साहब खे पंहिंजो पिस्तौल जेको आहे उहो इनाम तौरु ॾिनो, उहो अञा ताईं बि इन्हनि वटि आहे, उनजे विरसा वटि मौजूदु आहे। ऐं उन सां गॾोगॾु शील्ड ऐं हिकिड़ो कुंडरी लाइ स्पेशल हिकिड़ो वज़ीफ़ो मुक़ररु कयो, जेको अञा बि शायदि मिलंदो हुजे। त उहो गोल्डन दौर हो। उन खां पोइ जेको आहे कुझु दौर अहिड़ा आहिनि जेके एडमिनिस्ट्रेटरनि जा दौर हुआ, मार्शला जा ज़माना हुआ, ज़ियाउल जो माशरा हो, ज़िया ख़ान जो, त उनखे पाण काउंट कोन था करियूं। वरी जेको गोल्डन दौर सुठो जेको कुंडरी ॾिठो उहो 1983 ईस्वी में, 1979 खां 1983 ईस्वी जो दौर हो। इहो हाजी मोहम्मद अशरफ अराई साहब, चौधरी अशरफ साहब, इहो कुंडरी जो चेयरमैन हो। तमामु बहितरीनु चेयरमैन हो। उन में कुंडरी तमामु घणी तरक़ी कई। कुंडरी जो पब्लिक पार्क आहे, कुंडरी जी टाउन कमेटी जी बिल्डिंग नई, कुंडरी जो पाणी वाटर सेवरेज ड्रेनेज ऐं वाटर जो सप्लाई जो जेको फेज़ ठहिया, इहे टोटल उन दौर में ठहिया। लाइटिंग कुंडरी में जेका लाइटिंग आई आहे इहा बि इन ज़माने खां पोइ जी आई आहे, इन ज़माने वेझो माना अशरफ आराई साहब जी इन कोशिश जे करे। उन खां पोइ इहो सिलसिलो रहियो। पोइ वरी काज़ी अब्दुल अज़ीज़ मोमिन साहब आयो, उहो एतिरो को ख़ासि दौर कोन हो। पोइ अब्दुल लतीफ़ गिल साहब चेयरमैन थियो कुंडरी जो, उन बि मतिलबु ठीकु आहे कुंडरी जी ख़िदमत कई पंहिंजे हिसाब सां 1992-93 ईस्वी ताईं। वरी पंहिंजो दौरु अची वियो एडमिनिस्ट्रेटर जो। ऐं उन खां पोइ जेको आहे पाण वटि आयो हिकदमि नाज़िम जो दौरु, जंहिंमें ॼा मेमन साहब कुंड जो नाज़िम थियो। ऐं ॼा मेमन बि पंहिंजे हिसाब सां फंडिंग वधीक हुजण जे करे ऐं पंहिंजी हिकिड़ी जफ़ाकशी शख़्सियत जे करे उन्हनि बि तमामु घणी कुंडरी जी ख़िदमत कई। उन खां पोइ जेको आहे ॼाम साहब खां पोइ हीअ कुंडरी वरी हलियो वियो एडमिनिस्ट्रेटरनि जे हथनि में। ऐं पोइ हाणे शकील अहमद बाजवा जो, इहो बि हिकिड़ो ठीकु दौरु रहियो। ऐं हिन में मतिलबु एतिरो ख़ासि वॾे लेवल ते कुंडरी तरक़ी कोन कई, पर कुंडरी पोइ ते कोन वियो, मतिलबु कुंडरी खे हिननि बैलेंस कयो ऐं नॉर्मल ख़िदमत कई। अच्छा, तव्हांजी नज़र में हिन वक़्तु कुंडरी में बहितरीनु सोशल वर्कर केरु आहे तव्हांजी नज़र में? हा, अल्हम्दुलिल्लाह कुंडरी जा जेके माण्हू आहिनि उहे कुंडरी जो हिकिड़ो मिज़ाज पंहिंजो आहे। तव्हां कुंडरी में रहंदे कुंडरी जी ख़िदमत न करियो, इहो तव्हां खां ई कोन थींदो। ऑटोमेटिकली तव्हांजे ब्लड में हिकिड़ी शइ अहिड़ी अची वेंदी जेका जोश हणंदी ऐं तव्हां कुंडरी जी ख़िदमत कंदा कंहिं न कंहिं हवाले सां। त मुख़्तलिफ़ अदवार में जीअं 20-25 साल अॻु में कुंडरी जी ख़िदमत करण लाइ हिकिड़ो ग्रुप हो, जंहिंमें सलीम मुग़ल साहब हो, अली नवाज़ ख़ासकेली साहब हो, मेजर मेमन साहब, जुल्करनैन मेमन साहब, इहे इन्हनि माण्हुनि इहे ख़िदमत जो झंडो जेको आहे इनखे बुलंद कयो। ऐं पोइ आस्ते आस्ते ॿिया असां जहिड़ा नौजवान निकिरंदा रहिया ऐं उन्हनि खां सिखंदा रहिया, थोरो घणो पंहिंजे हणा वणा ख़िदमत कंदा रहिया। पोइ हिकिड़ो ज़मानो आयो अॼु खां 10-15 साल अॻु में, उन में राजा इक़बाल मेमन जेको शहीद थियो आहे, इहो थियो। मुंहिंजो भाउ डॉक्टर गुलज़ार उस्मानी, इहो थियो। युगल चौधरी आहे, अमृत कुमार आहे। इन्हनि माण्हुनि अची कुंडरी खे वरी पोइ माना जीअं बुक्स कढणु, ब्लड जे हवाले सां रत जी माना कैंपूं ठाहिणु, ब्लड बुक ठाहिणु ऐं मेडिकल जे हवाले सां हिते तमामु हिकिड़ो सुठो हिननि हिकिड़ो माहौल ठाहियो।
हिन वक़्तु मौजूदा हिन वक़्तु तमामु सभई माण्हू कोशिशि कनि पिया पंहिंजे हिसाब सां पोइ समाजी हवाले सां जाम ख़िदमत थिए पई, पर उन में हाणे समाजियात ऐं पंहिंजी मीडिया तक़रीबन गॾिजी वई आहे। तव्हां पाण ॾिठो हूंदो त जीअं मिसाल तव्हां आहियो हिकिड़ो चैनल हलायो था, असांजो हिकिड़ो चैनल आहे, या जेके सहाफ़ी आहिनि जेको चैनल बि हलाइनि पिया सोशल मीडिया ते बि आहिनि, प्रिंट मीडिया ते बि आहिनि ऐं गॾो ख़िदमत कनि था, त उन में काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे तरफ़ां ख़िदमत कनि पिया कुंडरी जी, ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि में जीअं असलम जोनी आहे, उनजो पूरो ग्रुप आहे, राजा असद अलवी आहे, इरफान सलीम भी है पंहिंजे हिसाब सां उहो ख़िदमत करे पियो, पंहिंजो जेको शाह बिरादरान में कुझु असांजा अली हैदर शाह वारा इहे बि ख़िदमत कनि पिया। त हाणे हिन वक़्तु जेको आहे मख़सूस को ज़ावियो पाण वटि कोन्हे जो पाण अंदाज़ो लॻाए त वधीक ख़िदमत केरु पियो करे या केरु केरु करे पियो, हर को माण्हू अलाह पंहिंजे हिसाब सां जेकी महिनत करे पियो।